ठारूशाह रिपोर्ट मुमताज मजीदानो मूजिब ठारूशाह भरसा 82 पीपी जिले नौशहरोफिरोज जो सदर फेरोज जमाली, जनरल सेक्रेटरी सुहेल अब्बासी, अली खान आलमानी, फारूक बमरो, यूथ जिले सदर गजनफर अली राजपर, रहमान जूने जो अली हैदर अब्बासी बिन जी अगवानी 200 गाॾियुनि जो काफ़िलो शहीदन जे मज़ार लालकानू में हाज़िरी भरण लाइ रवानो थी वियो। उन मौके ते अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नए चूंडियल ज़िले बाडी जे तरफ़ां शहीदन जे शहर ॻड़ी ख़ुदाबख़्श वञी रहिया आहियूं, जिते शहीदन खे बेटा पुण पेश कंदासीं। हिननि वधीक चयो त पीपी हुकूमत हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद भुट्टो जे मिशन खे पाया तकमील ताईं पहुचाइण लाइ हर कुर्बानी ॾींदासीं। उमरान नियाज़ी जी हुकूमत ॾींहं गंजी चुका आहिनि। इंशाअल्लाह जल्द पीटीआई हुकूमत जो ख़ात्मो थींदो। हुन वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी तरफ़ां ऐलानियल 27 फरवरी ते ज़िले नौशहरोफिरोज मां हज़ारे जे आला शरीक थींदा।